सब खां पहिरियां हिन वक्त जी ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। पंजाब असेंबली जे इजलास में नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद जे मेंबर्स में मुंहमारी ऐं नारेबाज़ी बाद इजलास कुछ देर लाइ मुलतवी कयो वियो आहे। नून लीग पारां वॾ वज़ारत जे नामज़द उम्मीदवार मरियम नवाज़ समेत चूंडियल असेंबली मेंबर ऐवान में मौजूद आहिनि। स्पीकर सब्तिन खान जी सदारत हेठि पंजाब असेंबली जो इजलास थियो आहे। मरियम नवाज़ जी ऐवान में आमद ते नून लीग जे मेंबरनि डेस्कूं वॼाए संदसि शानदार आजियां कई। नून लीगी मेंबरनि खे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जूं तस्वीरूं खयल हुयूं। इजलास दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि मख़सूस सीटुनि जो मामलो उथारियो, जंहिं दौरान नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि विच में सख़्त जुमिलनि जी ॾे वरिती आहे। अव्हांखे आगाह कयूं, नारेबाज़ी ऐं गोड़ सबबि स्पीकर असेंबली जो इजलास 45 मिंटनि लाइ मुलतवी करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर अव्हां सां शेयर कंदासीं। पंजाब असेंबली जे इजलास में नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद जे मेंबर्स विच में मुंहमारी ऐं नारेबाज़ीअ बाद इजलास कुझु देर लाइ मुलतवी कयो वियो आहे। नून लीग पारां वॾ वज़ारत जे नामज़द उम्मीदवार मरियम नवाज़ समेत चूंडियल असेंबली मेंबर ऐवान में मौजूद आहिनि। स्पीकर सब्तिन खान जी सदारत हेठि पंजाब असेंबली जो इजलास थियो। मरियम नवाज़ जी ऐवान में आमद ते नून लीग जे मेंबरनि डेस्कूं वॼाए संदसि शानदार इस्तक़बाल कयो। नून लीगी मेंबरनि खे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जूं तस्वीरूं हथनि में खयल हुयूं। इजलास दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि मख़सूस सीटुनि जो मामलो उथारियो, जंहिं दौरान नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि विच में सख़्त जुमिलनि जी ॾे वरिती आहे। नारेबाज़ी ऐं गोड़ सबबि स्पीकर असेंबली जो इजलास 45 मिंटनि लाइ मुलतवी करे छॾियो आहे।